हिकड़े जहारे हिकड़ो धनारा निरो बाहर छोकरो आ समझदार आ बकरियों का है मदीने जे पासे में बकरियों पे चारे अल्लाह जा बाबू बकरी मौता ची गुजरिया दिठो यहूदिन जो बारा मथे ते सब जो हथ रखी उंज लगी हुजे पानी प्यारियो मानी जीतले मां मानी खारायो तो असा जो मेहमान है बकरियों चारे चारे मदीने वटायो है मदीने जे साईं जो अखलाक मुबारक ॾिसी साईं जो हुस्न मुबारक ॾिसी मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो वो आशिक थी पियो आ वो अखरनि खे कयां छा मां जो मजबूर करे आयूं सजणनि खे ॾिसी दिल खे अॼु मजबूर करे आयूं साईं जो खुल साईं जो पुछर साईं जो चेहरो मुबारक ॾिठई सूरत सीने में वेही मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अहिड़ी सूरत अहिड़ी मोहब्बत जो मुंहिंजा प्यारा दोस्तो आऊं कीअं छॾिया सूमरा तन पहाड़नि जी पचार जड़ जनी जी जान में लगी लीह लोहार मेखो मोहब्बत संदियो हीअरे मंझ हजार हे पखा ई पहाड़ अदा ॾिठे के ॾींहं छा सो नसवाया सुपुरी तोरिया तान तुरन सोन सवाया सुपुरी तोरिया तान तुरन मेखू जन जो मन अंदर चोरिया तान तुरन से सजन की विसरन जन के सांझ मुसाह में बकरियों का जान मोटी दायो शाम जो मोटी आयो रात जो अम्मा मानी दिनी बोर दिनू पुट मक्खन खा माखी भी हाजरा हर से हाजरा लेकिन मानन में निहारी दो रहे हो ख्याल तस्वर सजो हो दे हो साईं जे तस्वर में मानी न पई वने अखिर में लुड़का चर पया रोके बस मुझा प्यारा ॾिसी वासी वरी सुबी रहो मानी न खानाई अमर सोचो बाबे सोचो शायद तकरीबा या कथा खाई आयो आ बकरियों जो खीर पी आयो आ मानी न थी वने सुबह जो उठो रात सुबह जो नाश्तो ॾिनो नाश्तो ॾिसी ॾिसी उठियो मानी न वणे पानी न वणे मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼो ख्याल मदीने जे साईं ॾे वरी बकरियूं होॾे काए वञा मन मुंहिंजो महबूब मूंखे नज़र अचे मुझी दर्द वंदी दिल न वञी दिल फासाई तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई रोआ थो अॼु मुर्कनी नथो आ त मां छा कयां बकरियो काहे उन पासे वयो साईं केॾा सफ़र ते हलिया विया ॾिसी ॾिसी वापसि मोटी आयो धन वठी रात जो मानी न वञे अखियूं बार बार लुड़कनि मां भरिजो मियां गुलाम नबी मैसर फरमायो कुर्ब में जो कैद छो सोले दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दी दारवा तैं तबीयत खे चकासे हीअ चवां हकीम ही न छुटंदो छो त हिन जो कंहिं पिरीअ सां प्यारो आ हेदरी दिल दर्द हेदा चो भला की चाक थे सिर दयूं प्या सूर वठ जल हे इश्क जो पारवा
मानी विसरी वई, पानी विसरी वियो, खिलण बुरकण विसरी वियो। जिते वेहे उते गोढ़ा, अम्मा पुछो, बाबे पुछो, राज पुछो, भेनर पुछो, अदा तो के छा थियो आ? निहारे पियो चवे कैनू हाल सुणावा दिल दा, कैनू हाल सुणावा दिल दा, कोई मेहर मुराद नहीं मिलदा, कोई मेहर मुराद नहीं मिलदा। के पंहिंजो हाल ॿुधाया, सभई त यहूदी आयो, मुंहिंजे बाबू खे न मञण वारा आयो, मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजो दर्द ते कहिड़ो असर कंदो। पाण रोई रोई रात जागी जागी वरी सुबह जो धड़ काहे निकरन। महबूब की गोला में रसूलुल्लाह जी तमन्ना में बाहर निकरियो वञन, उते रोई रोई वरी घर अचन। आखिर न जो खाधाऊं पीताऊं त कमज़ोर थी पियो, बिस्तरे भेड़ो थी पियो, उथण वेहण हलण जी ताक़त कान रही। इश्क अमाजे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया, रातो ॾींहा रोई रोई, रातो ॾींहा रोई रोई, माण्हू चवल मस्तानिया। रात रही पोलाए वे लोरी, दिल खसे वे जोरी जोरी। रात रही पोलाए में लोरी, दिल खसे में जोरी जोरी। किया कयामा दिल बर तोरी, जीण जंजल जानिया। पीर नजर जा यार हया तो, दिल में जानी खावा कया तो। फट फिराक जा तॾे थिया पोहीअड़े मंझ हैरानिया। माण्हू विया, माइट विया, डॉक्टर वठी आया, तबीब वठी आया, हाज़िक वठी आया, नब्ज़ जाचुनि था, निहारनि था, अखियूं खोलराए ॾिसनि था, हर तरह नब्ज़ जाचुनि था, लेकिन बीमारी जी ख़बर कान पई पई। आख़िर माण्हुनि ॿुधायो हेॾा परपट में हिन पासे हेॾे जबलनि ॾे हिकिड़ो हकीम रहे थो, पारहारी में रहे थो। वॾो हकीम आहे, नफ़्ज़ न ॾिसंदो आहे, हथ न ढलींदो आहे, अखियुनि जा पर्दा कोन ॾिसंदो आहे, सिर्फ़ मरीज़ ते नज़र विझी बीमारी ॿुधाईंदो आहे। एॾो को माहिर हकीम आहे, डॉक्टर हाज़िक आहे, उनखे वठी अचो, फीस उनजी गरी आहे, कमु थी वेंदो, ॿियो न त बीमारी पकड़जी पवंदी। प्यारा मुसलमान भाइरो ढगो डोर खपाए, हिन जवान जा माइट हलिया, वञी हुन हाज़िक खे हथ कयऊं, हाज़िक खे वठी आया। जंहिं वक़्त में उहो तबीब आयो आहे, जवान जे मथां अची बीठो, मुंहुं ॾे निहारे, चेहरे ॾे निहारे, चवण लॻो अदा हे बुखार जो सटियल न आहे, हिनखे टीबी न आहे, हिनखे जिगर जो मर्ज़ न आहे, हिन जो पेट ख़राब न आहे, हिनखे पुराणो बुखार न आहे, हिन खां त महबूब जुदा थी वियो आहे। हे त कंहिं महबूब जी जुदाईअ में अहिड़ा हाल करे वेठो आहे। जॾहिं उन हाज़िक ॻाल्हि कई त हिन जवान आशिक़ उन ॾे निहारियो कि बीमारी सुना थी थिए, बीमारी जी ख़बर पई आहे। पोइ हाणे अवां पुछोसि त भला कहिड़ो तुंहिंजो महबूब आहे? अल्लाह अल्लाह, माइट पासनि खां वेठा, पुट तुंहिंजे लाइ हर कुझु करण जे लाइ तयार आहियूं, हुकुम त कर। पसंदि जी शादी आहे त तोखे करायूं, को प्यार जो पढ़णो आहे ॿुधा। चवण लॻो मुंहिंजी अम्मा, मुंहिंजा बाबा वाइदो करो त मां अव्हां खे पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां, दिल जो हाल ॿुधायां, ऐं मुंहिंजे दिल जे हाल जो क़दुरु करे तव्हां मुंहिंजे महबूब खे घुराईंदो। हाणे हलण जी हिम्मत कान रही आहे, उथण जी हिम्मत कान रही आहे। मूं बराज़ खे घणी लिकायो, पर इश्क मुश्किल कंदा न आहिनि।
मुझी अम्मा मुझा बाबा अजावा के पंहिंजे हाल दिल जो ॿुधायां तो मुझो ॿियो को महबूब माशूक नाहे मदीने जो मीर आमिना जो लाल जंहिंजे हुक्म ते वण टोड़दा आहिनि जेके ॾिसी मुंहिंजूं बकरियूं मुर्कदियूं आहिनि पेरे पहुंदियूं आहिनि उन महबूब खे दिल ॾेई आयो आहियां उन महबूब खे दिल ॾेई वेठो आहियां जॾहिं खां उन महबूब ते नज़र पई आहे खाधा विसरी विया आहिनि माण्हू घुरनि माल पर मां सभिनी घुरा सुपुरी दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फिलहाल वो मूंखे नाम निहाल ते महबूब जो प्यारा मुसलमान भाइरो चवण लॻो जेकॾहिं मूं ते थोरो एहसान कयो था मूंसां मोहबत आहे वञो मुंहिंजे महबूब खे दावत ॾेई वेठी अचो ईद सुबाहिब भोर खे रोयो वेठी रो वेठी रो वेठी रो पुन लख पो ईद सुबाहिब भोर खे है नूंगरा दे कोनस दसवे मियो है अहां को ॾिठो मुझो जानब जतन से है अहां को ॾिठो मुझो जानब जतन से माइटन के माण्हू टोको हुयो बचड़े जी जिंदगी जो आखिरी सवाल आहे बाक़ी हयाती छा आहे जंजीर थी वियो आहे गोश्त गिरी विया वञो महबूब खे वठी कलमो न पढ़ो पर हिन आशिक खे दीदार कराए आया मदीने पाक साईं खे अर्ज़ रखियो सोना असांजो नंढो ॿार आहे जवान अलाए त कॾहिं तव्हां सां मुलाक़ात थी दीदार कयां दिल अवां खे ॾेई वेठो असां खां लिकाए 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 जे बिस्तरे हवाले थी वियो आहे गरी जंजीर थी वियो आहे साईं गोश्त गरी वियो आहे इश्क में हू अवां जे लाइ निढाल थी वियो आहे महबूब आख़िरी सदा जे मुंहिंजे इश्क में पंहिंजा छा हाल कया आहिनि मदीने जा साईं पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु आया जंहिं वक़्त में उन्हनि यहूदियुनि जे घर ॾे आया चौंठ ते कदम रखियो नौजवान जंजीर वांगे लॻो पियो हो ॼण संगर बिस्तरे ते पई आहे ईअं ॻरी वियो महबूबनि करीमनि जे चेहरे ते नज़र जो पई त उहा जंजीर जंहिंमें कंहिं क़िस्म जी बाक़ी दुनियावी सघ कान हुई जेको इश्क जे सघ ते जी रहियो हो साईं जे चेहरे ते नज़र पई यकदम कलमो पढ़ी उथी बीह साईं भाकुर पात भाकुरनि में वरताऊं अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाकुर पातो ऐं अर्ज़ कयाई मुंहिंजा महबूब वाजू लख मेहरबानियूं मुझे तदे आया रहो अठई रात सुबह में दई साजरी लुम लुम मजलती बचे कर इन्हन जी तात ये जोगिन सदी दात बे भेरे भाग मिलई साईं जी भाकर में खुशी बर्दाश्त करे न सकियो हे नीयत ख्वाब में भी कोई कुर्ब केदा थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भाकुर पताऊं थोड़ी फकीरी हाल हो कि सदे भर में भी आ रही थोड़ी फकीरी हाल हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पटकी भाई आई जैसे मुझे पुटन जे लाइ दुआ घुरो तो उम्र वधे बरकत मुझे टे पुट वेचारा नंढपण में गुज़ारिया साईं पर उन्हनि पुटनि जी उम्र घणी थी सी हिकिड़े जी हुई 300 साल ॿिए जी 200 साल टे जी 100 साल
बाक़ी 2-3 ॾींहं खैर दुआ घुरो त उहे 1000 खनि जा थियनि दुआ घुरण आई त साईं मुर्की भाई पुछो मुर्को था साईं मूं त दुख ॿुधा साईं फरमा तो ते कोन थो मुकरा मां मुर्का मां शादी हाल जे मुस्लमान आशिक़नि ते थो मुर्का जेके मुंहिंजे हबीब जा ग़ुलाम उम्मती हूंदा उन्हनि खे त थोरी उमिरि मिलंदी 100 जे अंदरि 100 जे अंदरि हलिया वेंदा उहे बि त शुक्र कंदा भाई तुंहिंजे पुटनि जी 300-200 साल अञा बि भई नाशुक्री करे तॾहिं भाई अर्ज़ु कयो त सोना ॿी ॻाल्हि कर मदीने छा हुजे कारो हुजे 2 घड़ियूं घड़ी गुज़ारिया मुंहिंजे महबूब जी उम्मत में मुंहिंजो नालो लिखिजी वञे त हे 500 साल 300 साल जी उमिरि घोर करे छॾिया हुन हिकिड़े लम्हे भला अॼु ज़ाहिर पढ़ियाई हाणे असांजो असांजे हवाले कयो त हिन आशिक़ जो जनाज़ो मदीने में घुमायूं मदीने जा हरम मदीने जा ॿार ॾिसनि जवान ॾिसनि पोड़ा जवान ॾिसनि मदीनो घुमाए असां पाण अॼु हिन जी नमाज़े जनाज़ा पढ़ाईंदासीं पाण हिन खे क़ब्र में दफ़न कंदासीं मुंहिंजा प्यारा दोस्तो हदीस पाक में आहे जॾहिं सोना महबूब पंहिंजे आशिक़ खे मदीने खणाए आया जंहिं वक़्त में जनाज़े जी नमाज़ थी जनाज़ो ख़त्म थियो जॾहिं आशिक़ जो जनाज़ो हलियो उन टाइम में हज़रत अबू हुरैरा तो फरमाए मदीने जे साईं जा पेर मुबारक सॼा ज़मीन ते कोन हुआ सिर्फ़ अॻियां मुंहिंजा प्यारा चंपा मुबारक ज़मीन ते हा अॻियां हिस्सा ज़मीन ते हा पोयां खुलियूं मुबारक मथे खयल हुयूं ईअं पिया हलनि मूं अर्ज़ु कयो सोना पेरनि मुबारक में का तकलीफ़ आहे छा मुर्की फरमायो अबू हुरैरा तकलीफ़ न आहे मुंहिंजे नंढड़े आशिक़ जे जनाज़े में एतिरे मलाइकनि ख़्वाहिशदार कई ख़ुदा वरितासीं सभु मुस्तफ़ा जे आशिक़ जे जनाज़े में वञो मिलाद मल्हाइण वारा निधण कोन आहिनि इश्क करण वारा तो निधण कोन आहिनि इंशाअल्लाह तुंहिंजे मिलाद जो मदीने जो साईं कदर कंदो साईं पंहिंजे असहाबनि खे बि चयो मुंहिंजा असहाब तव्हां मुंहिंजा असहाब आहियो मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजा भाइर केर से तव्हां ॿुधाए फरमायूं ये शादी हाल फदीन ये खोसकी ये निधे जा मुस्लमान ॿिया जेके मुराद वठो ये मुसलमान जेके 14-15 सदी में ईंदा 1400 1450 1500 साल गुज़री वेंदा उन खां पोइ ईंदा शामियाना तंबू हणी मुंहिंजे ज़िक्र ॿुधण जो एहतमाम कंदा बंदोबस्त कंदा लाइटूं हणंदा शामियाना हणंदा खाधो खाराईंदा माण्हुनि खे मीलाद ॿुधंदा मीलाद खां माना मुंहिंजा मौजदा मुंहिंजी तारीफ़ ॿुधंदा ऐं मुंहिंजा असहाबो तव्हां असहाब आहियो उहे मुंहिंजा दोस्त बि आहिनि मुंहिंजा भाइर बि जेके अणॾिठे मूं ते ईमान आणींदा ऐं मुंहिंजूं मौजा ॿुधी मुंहिंजो शान ॿुधी ठहंदा पिया नारा पिया हणंदा घरनि ते झंडा मुंहिंजा प्यारा दोस्तो रस्ता पिया ॿुहारींदा सजाईंदा मुंहिंजा मीलाद मल्हाईंदा मूंसां मोहबत जो इज़हार कंदा ऐं मुंहिंजा असहाबो उन्हनि जो मूं ते हक़ थींदो अवां मौजदा ॾिसी ईमान आंदो हो अणॾिठे ईमान आणींदा अणॾिठे ईमान आणींदा पोइ हौज़े कौसर ते अॻ में उन्हनि खे भाकुर पाईंदुसि उन्हनि खे मुबारक ॾींदुसि अॻ में उन्हनि जी सिफारिश कोई तव्हां कोई अल्हम्दुलिल्लाह असां आहियूं जेके हिन 15वीं सदी वारे दौर में बि सरवर दो जहां जे मोहबत जी बत्ती ॿारियो वेठा रसूलुल्लाह जा मौजज़ा दिलि सां बयान कयूं था ॿुधो